नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हां खां हिकु सवाल थी पुछां। हा त तव्हां ॿुधायो हो कि सतयुग में हा सभु देवी देवता हूंदा आहिनि ऐं उन्हनि जो शरीर तमामु सुंदर हूंदो आहे। चवंदा बि आहिनि हा शास्त्रनि में बि आहे कि देवताउनि जी कंचन काया हूंदी आहे। हा पर केतिरे मंदरनि में असां ॾिठो आहे हा त देवताउनि जा चित्र जेके हूंदा आहिनि उहे कारा ठहियल हूंदा आहिनि। हा ईअं छो? हा ॾिसो, जॾहिं सत्य त्रेता में देवी देवता हुया न त उन्हनि जी आत्मा शुद्ध हुई। शुद्ध अर्थात अच्छा। उन्हनि में कोई बुराई आदि न हुई, कोई विकार न हुई। लेकिन जीअं द्वापर युग में वो पुनर्जन्म वठी वठी करे द्वापर युग में आयूं त आत्मा जी शक्ति ख़त्म थी वई त वो विकार ऐं बुराइनि जे वश कर्म करण लॻी वई। जे ॾेखारींदा आहिनि न, कृष्ण माखन ॿियनि जे घर में वञी करे माखन थो खाए, कपिड़ा थो ईअं चुराए ऐं केॾी सारी ईअं कृष्ण जे मथां ॻाल्हि रखे अथनि। त इहे कृष्ण जी आत्मा सतयुग में हुई न, तॾहिं हुन अहिड़ा कोई कर्म न कया हुई। भले ॾेखारींदा आहिनि कि हिकु नंढो बालक, माण्हू त हुनखे नटखट पने जे रूप में हुनखे ॾिसंदा आहिनि ऐं मतिलबु ख़ुशि बि थींदा आहिनि। लेकिन हिकु तरीक़े सां त बुराइयूं ई आहिनि न। भई अॼु तव्हांजो ॿार ईअं करे ॿियनि जे घर में वञी माखन खाए या माण्हुनि जा ईअं कपिड़ा लिकाए त इहे त बुरी ॻाल्हि थी वई न। तव्हां डांटंदव न हुनखे, सेखारींदव न ईअं न कर, इहे शैतानी जा कम आहिनि। त इहे कृष्ण जी आत्मा सतयुग में हुई जॾहिं हुनजो कृष्ण जीअं तन हुयो सुंदर कंचन काया, हुन समय हुन अहिड़ो कोई कर्म न कई। हुन समय त उहो विश्व जो मतिलबु राजकुमार हुयो। लेकिन जॾहिं उहा ई आत्मा पुनर्जन्म वठी वठी करे द्वापर में आई न, तॾहिं हुन अहिड़ा नटखट जेका कर्म ॾेखारींदा आहिनि तॾहिं हुन कई। त अहिड़ा कर्म कंदे कंदे पोइ ॿियो अॻियां वियो, द्वापर युग जे अॻियां पुनर्जन्म वठो, पोइ कलयुग में आयो। त कलयुग में त ॾिसो ई था केॾा सारा बुरा कर्म था थियनि। माण्हू सुठो हलणु चाहे थो त बि हुनखे साम्हूं वारो हलणु न ॾींदो। मतिलबु इंसान चाहे त बि हुनखे कुझु न कुझु अहिड़ा कर्म करणा ई पवंदा अथसि न। ऐं विकार त आहिनि ई सही हिते। तॾहिं छा थियो, हुन कृष्ण जी आत्मा हाणे कारी थी वई। छो? जी बुराइनि जे ऐं विकारनि जे वश जेका हुन कर्म कई त हुनजी आत्मा ते पाप कर्म चढ़ी विया, पापनि जो बोझो अची वियो त आत्मा कारी थी वई। पहिरियों आत्मा बि सुंदर हुई त शरीर बि सुंदर मिलियो। हाणे आत्मा जा अहिड़ा कर्म थी विया त शरीर बि पोइ अहिड़ो ई मिलंदो। भई पाण चऊं था हिन दुनिया जे हिसाब सां गोरो आहे, लेकिन सतयुग जे हिसाब सां त अॼु जा माण्हू कारा ई आहिनि न। त हिन करे कृष्ण के कारो बि ॾेखारींदा आहिनि ऐं गोरो बि ॾेखारींदा आहिनि। अर्थात उनजी आत्मा ई सतयुग में गोरी हुई त शरीर बि सुठो हुयो। गोरी अर्थात सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी, अहिंसा परमो देवी देवता धर्म मर्यादा पुरुषोत्तम हुई। त उहे बि पूजण लाइक़ हुई, सभिनि खे सुख शांति ॾियण लाइक़ हुई। लेकिन हाणे उहा आत्मा ख़ुदि बि बुराइनि जे वश थी वई आहे, ख़ुदि बि उल्टा कर्म करे करे एॾी कारी थी वई आहे त हुनखे शरीर बि अहिड़ो कारो ॾेई रखियो अथनि। मंदर में ॾिसंदा आहियूं न पाण त हिन जो अर्थ इहो आहे कि छो देवी देवताउनि जी आत्माऊं जनम वठी वठी करे हिन कलयुग ताईं अची करे ऐं उन्हनि जी आत्मा में विकार अची विया, इन करे इहो कारो ॾेखारियो। हा, इन करे देवी देवताउनि खे जीअं अलॻि अलॻि ॾेखारींदा आहिनि न, त इहे जेका बि रामायण आदि ठहियल आहे या कृष्णा जा सीरियल ॾेखारींदा आहिनि, ही कृष्ण जी आत्मा जॾहिं सतयुग में हुई या राम सीता जी आत्मा जॾहिं त्रेता में हुई, तॾहिं उन्हनि सां एॾो कोई बि बुरो कर्म न थियो। न ई उन्हनि खे कंहिं अहिड़ो कंस आदि सां ॾेखारींदा आहिनि न, कंस सां लड़ंदो आहे कृष्ण, राम जी सीता चुराईंदा आहिनि, इहे सभु थियो हुयो उन्हनि सां गॾु। लेकिन कॾहिं थियो हुयो? हिन द्वापर ऐं कलयुग। आत्मा उहा ई आहे
जेकी आत्मा सतयुग में कृष्ण जो पाठ वॼायई, राधा जो पाठ वॼायई, राम सीता जो त्रेता में पाठ वॼायई, आत्मायूं उहे ई आहिनि। लेकिन हाणे उहे द्वापर कलयुग में आयूं आहिनि, त हिन दुनिया जे हिसाब सां त हुननि सां बि अहिड़ो व्यवहार त थींदो ई सही न, जीअं अॼुकल्ह माण्हुनि सां थिए थो, त उन्हनि सां बि अहिड़ो व्यवहार थियो उन्हनि जे जीवन में बि। त इहो सभु हिन करे हितां जी कहानियूं आहिनि। द्वापर युग सां जेका हुननि सां उन्हनि जी आत्मा सां जो थियो न, त इहे सभु हुननि जी कहानियूं द्वापर युग खां लिखल आहिनि। और मंदिर आदि में भी कारी चीजूं आहिनि, कारा चित्र आहिनि, उहो कॾहिं जा आहिनि, द्वापर कलयुग जा हुन जा चित्र आहिनि। लेकिन सतयुग त्रेता जा हुननि जा चित्र सुंदर हूंदा। ठीकु आहे, मतलब आत्मा जे बुराइनि जो प्रतीक आहिनि इहे सभु कारा चित्र। हा, ॾिसो अॼु कंहिंजो हथ कीअं, मतलब कोई ॿार पैदा थो थिए त हुनजो हथ कीअं आहे, पेर कीअं आहे, हुनजो शरीर जी बनावट कीअं आहे, पाण चईंदा आहियूं न पिछले जन्म जा हिसाब किताब आहिनि। कंहिंजो शरीर ईअं पैदा थो थिए, या कंहिंजी पैदा ॾाढी सुठी तरह थो थिए, लेकिन अॻियां वञी करे हुनखे ॾाढो दुख था मिलनि। भले वो सुठा कर्म भी करे थो, लेकिन दुख तो भोॻे। त पाण चईंदा न भई कर्मनि जो हिसाब किताब आहे। त आत्मा जे कर्मनि जे हिसाब किताब सां ई हुनजो शरीर ते भी असर थींदो आहे। भई शरीर सां गॾु जींदो आहे न, उहो शरीर सां गॾु जींदो आहे, माण्हुनि जे साम्हूं ईंदो आहे, व्यवहार में ईंदो आहे, नौकरी धंधो कंदो आहे, परिवार हलाईंदो आहे, पढ़ाई आदि कंदो आहे। त लेकिन शरीर सां गॾु केर थी हले, आत्मा थी हले न। त आत्मा जा जेका पिछला हिसाब किताब हूंदा, उन अनुसार ई हुनजी पढ़ाई, हुनजो संबंध, हुनजो व्यवहार, हुनजी शरीर जी बनावट ऐं परिवार आदि ऐं नौकरी धंधो आदि माण्हुनि खे शरीर तो ॾेखारे मिले कि हिन सां गॾु इहो थियो, लेकिन अंदर आत्मा जेकी जन्म जन्मांतर सां कर्म करे आई आहे, उहो उन्हनि खे ॾेखारे में नथो ॾे। त ये आत्मा जो इफेक्ट शरीर ते पवंदो। हिन करे कारो गोरे जो चित्र लॻाए पूजता आहिनि। हाणे भी कृष्ण जी आत्मा खे माण्हू यादि करनि था, छो जी हुन सतयुग में वो होड़ी हुई, हाणे न आहे, लेकिन तॾहिं भी यादि त करनि था काले रूप में भी। ठीकु आहे जी दीदी, थैंक यू। हाँ।